ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे महात्म्य जे 6 अध्याय में ॾिठो त संत कुमार जी नारद मुनि के भागवत महापुराण साहिब जी कथा जे यज्ञ जो पूरो विधि सां विस्तार करे ॿुधाइनि था। उन खां पोइ सुखदेव जी अचनि था, जेके भागवत महापुराण साहिब जी तयारी ॾिसी खेसि ज्ञान ॾियनि था। पोइ भगवान पाण अची उते सभिनी खे दर्शन ॾियनि था। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जो स्कंद पहिरियों शुरू करे रहिया आहियूं, जंहिंमें 19 अध्याय आहिनि। सरस्वती देवी ऐं गणेश जो पहिरीं मां दरियां ध्यान नर नारायण व्यासदेव ऐं सुखदेव खे थो करियां प्रणाम। श्रीमद भागवत महापुराण साहिब जो स्कंद पहिरियों, जंहिंमें वर्णन थियल आहिनि परमेश्वर जे अवतारनि जो बयान, वेदव्यास जीअ जो नारद मुनीअ जे ॿुधलनि श्लोकनि मां भागवत महापुराण साहिब जो ग्रंथ ठाहिण ऐं श्रृंगी रकेश्वर जो राजा परीक्षित खे श्राप ॾियण। श्रीमद भागवतम महापुराण साहिब जे स्कंद पहिरें जो अध्याय पहिरियों, जंहिंजो नालो आहे श्री नारायण जी महाराज जी स्तुति ऐं ऋषियुनि जो श्री सूत जी खां श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा पुछण। मंगलाचरण। हर पुस्तक में सभ खां पहिरीं मंगलाचरण ॾिनो वेंदो आहे, जंहिंमें लेखक पंहिंजो कमु शुरू करण खां अॻु सभिनी देवी शक्तियुनि खे प्रणाम करे उन्हनि खां पंहिंजे कम में सहायता ऐं शुभकामना जी याचना करे थो। वेदव्यास देव जी पिणु ईअं ई कयो आहे। हर शुभ कम में मंगलाचरण करणु खपे। भागवत महापुराण साहिब में 3 मंगलाचरण आहिनि। शुरूअ में भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद में वेदव्यास देव जी जो मंगलाचरण, ॿिए स्कंद में श्री सुखदेव जी जो ऐं आख़िर में सूत जी जो मंगलाचरण ॾिनल आहे। अचो त पाण कथा खे अॻिते वधायूं। ईश्वर मां दुनिया जी उत्पत्ति, स्थिरता ऐं प्रलय थिए थी। मतिलब त ईश्वर मां पैदा थिए थी, ईश्वर मां ही जगत ही दुनिया हली रहियो आहे ऐं ईश्वर में ही जगत ही दुनिया ही संसार लीन थी वेंदो। भगवान जी शक्तिअ में संसार जी शक्ति समायल आहे ऐं जगत जे न रहण ते जंहिं ईश्वर जी हस्ती क़ाइमु आहे, जो सभु कुझु ॼाणंदड़ आहे, जंहिं ब्रह्मा खे वेद जो ज्ञान ॾिनो, जंहिं जे पुठियां सॼी दुनिया मस्तान आहे, उन परम स्वरूप परमेश्वर जो असांखे प्रेम, श्रद्धा ऐं भाव सां ध्यानु करणु घुरिजे। भॻवान खे सिर्फ़ु प्रेम, श्रद्धा ऐं भाव जी ज़रूरत आहे। इहे 3 अगरि इंसान वटि हूंदा त इंसान भॻवान खे आराम सां हासिल करे सघे थो। श्रीमद भागवत महापुराण भगवान वेदव्यास जी जी रचना आहे। उनमें वर्णन थियल धर्म शुद्ध भगवत प्रेम सां भरपूर आहे, जिन जे पढ़ण ऐं ॿुधण सां मन शुद्ध ऐं ईर्ष्या खां आज़ादु थिए थो।
उन्हनि सतपुरुषनि लाइ मतिलबु त सचे माण्हुनि लाइ हिन महाग्रंथ में अहिड़े नमूने वर्णन थियल आहे जा आदि भौतिक, आदि दैविक ऐं आध्यात्मक इन्हनि टिनी क़िस्मनि जे दुखनि जी जड़ खे नास कंदड़ आहे। मतिलबु त श्रीमद भागवत महापुराण साहिब अहिड़ो ग्रंथ आहे जंहिंजे ॿुधण या पढ़ण सां टे क़िस्मनि जा जेके दुख हूंदा आहिनि उन्हनि जी जड़ जेका हूंदी आहे उहा बि नास थी वेंदी आहे। सभई चओ जय भागवतम महापुराण। उन जो जेको आधार थो वठे उहो बिना देर फल पाए थो। ही भागवत महापुराण वेदन रूपी कल्प वृक्ष जो हिकु फल आहे। हाणे वधीक कथा ॿुधो। भगवान वेदव्यास जे शिष्य सूत जी उन वक़्तु श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधी जंहिं वक़्तु भगवान वेदव्यास जी पंहिंजे पुटु सुखदेव जी खे पढ़ायो थे ऐं सुखदेव जी राजा परीक्षित खे कथा ॿुधाई हुई। उन खां कुझु ॾींहं पोइ सूत पुराणक नेमशारणी नाले तीर्थ में जिते सोंक आदिक 88,000 रखेश्वर अची गॾु थिया हुआ, उन्हनि रखेश्वरनि जे गॾु थियण जो सबबु ही आहे त उते श्री कृष्ण भॻवान जो सुदर्शन चक्र किरियो आहे। उन करे उहो आस्थान तमामु पवित्र आहे जो उते कलयुग पंहिंजो पैर नथो भरे सघे। मतिलबु त उते कलयुग दाख़िल नथो थी सघे। सभई चओ जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिलु थियो हुजे ऐं तव्हांखे आनंद हासिलु थियो हुजे त कृपया हिन कथा खे वधीक हरि भक्तनि सां शेयर करियो जो उन्हनि खे बि आनंद प्राप्त थी सघे। सभई चओ जय सिया राम।